सिकू यो कदम खणण खां पहिरियां तोखे इहो ज़रूरु सोचणु घुरिजे त तुंहिंजी जवान भेण तुंहिंजे घर में मौजूदु आहे। तुंहिंजे पोयां हुनजो छा थींदो? रईस ख़ुदा तो ॼाणे त मां इहो कदम न पियो खणणु चाहियां, पर ख़बर नाहे त मां रुंडे जे ॻाल्हियुनि में छो अची वियो। रूंडे जहिड़े शैतान माण्हू खे तूं सुञाणे न सघी, जंहिंजो कमु ई हितां जो अमन बर्बादु करणु आहे, हिते माण्हुनि खे विढ़ाइणु आहे। जेका छोकिरे ग़लती कई आहे उन जी सज़ा त मिली वई। इहा सज़ा न, इहो ॾंड हुयो जेको सांवल वारनि वसूल कयो। सज़ा त अञा बाक़ी आहे। बाबा साईं, मां हर सज़ा सहण जे लाइ तयारु आहियां। मां सांवल वारनि सां ॻाल्हियूं करणु थो चाहियां। बस एतिरो जल्दी तुंहिंजी हवा निकिरी अञा कर टकड़ पाई? रईस दिलावर ख़ान, मां सांवल ऐं हैदर वारनि खां डिॼण वारो न आहियां, पर उन घर में हाणे मुंहिंजी भेण थी रहे। इन जे करे चवां थो त मतां मां ग़लति क़दम खणी विया, छो त पोइ बर्बाद त मुंहिंजी भेण जो घर थींदो न। उन जे करे मां सभु कुझु विसारे उन्हनि सां ठाह करणु थो चाहियां। ठीकु आहे, मां सावल खे घुराए उनखे सम्झायां थो ऐं फ़ैसिले जी तारीख़ बि रखां थो। ॿी ॻाल्हि त रईस, तव्हांजो दुश्मन जाबिर हिन महिल अकबर ख़ान जी पनाह में अथव। छा? अकबर ख़ान? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।